शाहजहां मस्जिद ठट्टो ही शाहजहां बादशाह जी तमीर करायल कंहिं ज़माने जी मस्जिद है। सौक भाई मस्जिद के नाले से मशहूर ज़िले ठट्टे में। हिते तकरीबन वॾे अंग में हर इलाइक़े का माण्हू पंहिंजी फैमिलियुनि सां अहिड़े वॾे ॾियारनि ते विज़िट ते अचनि था। ठट्टो मकली सिंध जो क़दीमी शहर है जो बुज़ुर्गनि जो गढ़ के नाले से सुञातो वेंदो आहे। वॾो जो कमु आहे तो मिलो न मटे जत छछ जो पासे पुट